माहीन इंसान जॾहिं अंदर जे मुंझारनि में फाथल हूंदो आहे न त उनखे ॿाहिरियों ही माहौल नाहे वणंदो। मां अॼु जिन लम्हनि में अटकी हुअसि न यासिर, शायदि तूं उन लम्हनि में कॾहिं न आई फाथो। मूंखे लॻे थो त मुंहिंजो साह घटिजी रहियो आहे। मुंहिंजे हिन नाज़ुक वजूद ते वॾी तेज़ीअ सां जबल किरी रहियो आहे। ॼण मां हिकु बाहि जे अड़ा में गिरियल आहियां। जिन रिश्तनि ते भरोसो ऐं भरम हूंदो आहे न, उहे वेझा रिश्ता जिन ते मुकमल हक़ जताइबो आहे, जॾहिं उहे हिकु पल में परावा थी वञनि तॾहिं माण्हू अहिड़नि लम्हनि में फासी ऐं अटकी पवंदो आहे। मुंहिंजे लाइ उहो हिकु न ख़त्म थींदड़ तकलीफ़ वारो लम्हो हो। शायदि तूं इन पीड़ा जो अंदाज़ो नथो करे सघीं। शायदि न बि करे सघां, पर मां उहो सम्झां थो। पर जेकॾहिं अहिड़नि लम्हनि जो दर्द महसूस करणो आहे त चंड में फाथल उन दाणे खे महसूस कयो। उन्हीअ खे त मोहबत चवंदा आहिनि। तूं वाकई का कॾहिं तकलीफ़ नाहे ॾिठी? मां जॾहिं खां शऊर संभालियो आहे तॾहिं खां पंहिंजे बाबा जी अखियुनि में हिकु मुसलसल रहंदड़ दर्द जी नमीअ में पाण खे ॿुॾंदे ॾिठो आहे। ऐं उहो ई दर्द हुयो पंहिंजे भाउ खां विछड़ण जो, हिननि रिश्तनि खां अलॻि थियण जो। माहीन मां हज़ारे भेरा अंदर में टुटो ऐं ॻंढियो आहियां बाबा जी इन्हनि कैफ़ियतुनि खे ॾिसी। उहो दर्द कूड़ो ऐं बेबुनियाद आहे, हिकु धोखो आहे। उहो तुंहिंजे ॾिसण ऐं ॿुधण जो नज़रियो आहे, छो त तोखे उहो ई ॿुधायो ऐं ॾेखारियो वियो आहे। तूं अगरि सच खे सम्झणु घुरे त मां तोखे सम्झाए सघां थो, पर पहिरीं तूं उहे शक जा गिलासिस लाहे वठि। तुंहिंजो मक़सदु छा आहे? तूं छा थो चवणु चाहीं? मां घणो कुझु चवणु चाहियां थो ऐं ॾेखारणु थो घुरां। उहा हक़ीक़त सम्झाइणु घुरां थो, जेका हक़ीक़त चाचा सोराब कॾहिं नाहे सम्झी। हिन सभु में पापा जो को बि ॾोह न आहे यासिर। तुंहिंजे पीउ जी कयल नापाक साज़िश आहे। ॾिस माइन, मां हिन वक़्तु बि रिश्तो ॻंढे चाचा सोराब खे रिश्ते जे नाले सां कोठियां पियो, छो त मूंखे उहो ई सेखारियो वियो आहे। ऐं तूं हिकु लम्हे जे लाइ बि रिश्तो नाहे जोड़ियो। पर कुझु बि हुजे, इहा हक़ीक़त आहे त तूं ऐं मां सोट आहियूं, पर इन रिश्ते खां तूं इनकारी आहीं, छो त इहो ई तोखे सेखारियो ऐं सम्झायो वियो आहे। ओके, अंकल कुर्बान पापा खे चीट कयो आहे, इहा बि हक़ीक़त आहे। शुक्र आहे माइन, तूं रिश्ते जी हक़ीक़त खे मञियो। बाक़ी इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी बि इनखे ॾिसी दूर थी वेंदी। तूं छा थो ॾेखारणु चाहीं? घणो कुझु, जेको तुंहिंजी सोच ऐं रिश्तनि जी माना खे चेंज करे छॾे। फ़िलहाल इन जो वक़्तु नाहे आयो। पाण पहिरियां उहो मामिलो हल कयूं त चाचा सोराब एतिरे ख़तरनाक मूड ते छो आयो आहे, ऐं तूं हुन खां सवाल कया आहिनि त हुन तोखे पाण खां परे करण जो फ़ैसिलो छो वरितो। छा पाण खे एसएसपी सां मिलणु घुर्जे? मां बि उहो ई थो सोचां त हाणे हिन सां मिलणु तमामु सवलो आहे। अॼु ई मिली सघिजे थो जे तूं कोशिशि करीं त। ज़रूर, मां कॉल करे वक़्तु वठी थो वठां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।